जीअं तां जियो जीअं तां जियो जलण रीह नाहे जाए ततीअ थधी हल नाहे वेल वेहण जी। आउं शाह साईं जे हिन शेर सां नौजवान शाइर सुघड़ सजाद हुसैन चिंजणी खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे ख़्यालनि खां आगाह करे। सजाद हुसैन चिंजणी हाजी खान मोहम्मद चिंजणी उर्फ़ खानन चिंजणी मेमोरियल लाइब्रेरी में पंहिंजा ख़्यालात पेश करे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असां हाजी खानन लाइब्रेरी में वेठा आहियूं, मोहतरम उस्ताद साईं राज़ रियाज़ खलील अहमद चिंजणी, मोहम्मद आरिज़ अयूब बाव जो मशहूर सुघड़ गुल मोहम्मद चिंजणी, आज़ाद अब्दुर्रहीम चिंजणी, अली मोहम्मद चिंजणी, सूफ़ी रागी ज़ाहिद चिंजणी, सफ़र चिंजणी, सभिनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त अर्ज़ु थियो त सुञाण रख सैयद जी अंधा न विझ अंध, सुञाण रख सैयद जी अंधा न विझ अंध, मशर ॾींहुं मैदान में पोइ कहिड़ो खणंदे कंध, अॻियां ॾुखियो अथई पंधु सोचे वटि सागर चए। आशिक जे दर्दनि जी ॿुध दांह भिटाई घोट, आशिक जे दर्दनि जी ॿुध दांह भिटाई घोट, दर तुंहिंजे थो दाहूं कयां सुण राणा ही रिपोर्ट, तूं साईं कर सपोर्ट सिकायल हिन सागर जी। जीअं नालो नोट कराइणो आहे इन हिसाब सां, या मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे नौकरनि में मुंहिंजो नालो कर नोट, छो त ख़ालिक अव्हां जे खज़ाने में ॾिनी नाहे खोट, तूं साईं कर सपोर्ट सिकायल हिन सागर जी। अव्हां जे करे रब जोड़ियो हीअ जहान आहे, अव्हां जे करे ई मालिक थियो मीज़बान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। 12 रबीअल अवल ते आशिकनि जी थींदी ईद आहे, सिक हिन शाइरनि जी साईं थींदी शदीद आहे, अव्हां जो इश्क ई अणखुट उनवान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। अव्हां जे करे साईं चंड में चांडराण आ, अव्हां जे करे ई साईं सावक ऐं सुरहाण हा, हर आस थींदी पूरी मुंहिंजी इहो मुंहिंजो ईमान आ, अव्हां जे करे रब जोड़ियो हीअ जहान आहे, अव्हां जे करे ई मालिक जोड़ियो हीअ जहान आहे। सॼो साल हिन महीने जो हूंदो इंतज़ार आ, छो त परवर ॼाणे अव्हां सां पको पंहिंजो प्यार आ, अव्हां जे करे ई मालिक मूं ते महिरबान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। अव्हां जे करे ही हर आस थिए थी पूरी, अव्हां जे करे ई मालिक ॾिनी आहे मशहूरी, अव्हां जे करे ई मालिक वधायो मान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। पंहिंजी आमद जे सदके साईं कजांइ सणाई, सॼे हिन आलम ते भुरल थिए भलाई, अव्हां जे करे ई सनाकरनि जो शान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। पंहिंजी आमद जे सदके आका ख़तम कर बेरोज़गारी, शफ़ा ॾे शाह तूं ख़तम कर बीमारी, पंहिंजे दर्दनि जो ॿुधायो अव्हां खे दास्तान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। आका अव्हां जे इश्क में कंध बि कटाइबो, परवर ॼाणे प्यारा हिकु क़दम बि न हटाइबो, हर आशिक जो इहो ई ऐलान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। गुनाहगार ग़ुलाम सभु अॼु थी विया आहियूं गॾु, ॾस आ दाता जो तोखे साईं कयूं था सॾु, अव्हां ते मालिक हर वक़्तु महिरबान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। अव्हां जी मोहबत में ई अचे शल मौत, सिक हुजे साईं ख़ालिक ॾिए न खोट, हर आस अव्हां ते नाज़ुल थियो पूरो क़ुरान आहे, अव्हां जे करे रब जोड़ियो हीअ जहान आहे। भला रे हिन ॾींहं ते सन हूं सजाईंदा, मीलाद खे मुर्की हर साल आहियूं मल्हाईंदा, अव्हां जी सिक ई सागर जो सामान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। क़यामत ताईं अव्हां जो ज़िक्र थींदो रहंदो, क़यामत ताईं अव्हां जो ज़िक्र थींदो रहंदो, चाह मां चिंजणी पियो शेर लिखंदो, वराफ़ाना लक ज़िक्रक फ़ाइक जो फरमान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे। 12 जी निस्बत साम्हूं 12 लिखिया आहिनि बंद, ख़ालिक ॾे ख़ुशियूं सभ खे हर जाइ हर हंधि, अव्हां जी आमद ई असां ते अलाह जो एहसान आहे, अव्हां जे करे ई रब जोड़ियो हीअ जहान आहे।